साबिक़ वज़ीर आज़म मियां नवाज़ शरीफ़ जे पाकिस्तान आमद जे सिलसिले में पाकिस्तान मुस्लिम लीग नून तालका डिगड़ी जे सरगर्म अॻुवाणनि आतिफ़ जमील आराई, रमज़ान आराई ऐं ॿियनि जी अॻुवाणी में पार्टी कारकुननि जो हिकु वॾो क़ाफ़िलो डिगड़ी खां लाहौर रवानो थी वियो। मुस्लिम लीग अॻुवान आतिफ़ जमील, रमज़ान आराई, फ़ारूक़ क़ाइम ख़ानी, असद मेहर, अज़ीम माज़ जी अॻुवाणी में क़ाफ़िलो बज़रिया कोस्टर हैदराबाद ऐं हैदराबाद खां स्पेशल ट्रेन ज़रिए लाहौर पहुचंदो। मुस्लिम लीग नून डिगड़ी जे अॻुवाणनि जो चवणु हो त पाकिस्तान जी मौजूदा हालतुनि ऐं चैलेंजनि ऐं मसइलनि जे हल जी आख़िरी उम्मीद किरण मियां नवाज़ शरीफ़ आहे। असीं पंहिंजे क़ाइद सां मुहबत अक़ीदत रखूं था। संदसि भरपूर इस्तक़बाल लाइ संदसि सिंध खां लाहौर वञी रहिया आहियूं, जिते क़ाफ़िले में शामिल अॻुवाण ऐं कारकुन मर्कज़ी क़यादत सां गॾु नवाज़ शरीफ़ जो शानदार इस्तक़बाल कंदो। रिपोर्ट नसीर कुरैशी, इबरत न्यूज़, डिगड़ी।